अची वियो समोसे वारो चटपटी समोसा वठो। भाऊ हिकु समोसो घणे जो आहे? 50 रुपए जो समोसो लाती बीठो आं। मूंखे 30 रुपए जो ॾे हिकु समोसो। 30 रुपए जो कीअं ॾियाई? 50 रुपए जो हिकु आहे। जेकॾहिं जोड़ी वठंदे न पोइ तोसां रियायत 80 रुपए में ॾींदो साईं। मूं वटि 30 रुपया आहिनि। 30 न 20 रुपया ॿिया खणी आ त पोइ ॾियाई समोसो। ॻाल्हि ॿुध, अम्मा जी पोती मां इहे 30 रुपया छोड़े आयो आहियां। ॾे समोसो 30 में मूंखे। 30 रुपया चुराए आयो आहियां अम्मा कुराड़ी ॾां त ॿिए पांध ॾां 20 रुपया ॿिया बि चोरी करे अचेसि न 50 रुपयो ॾींदे त पोइ तोखे हिकिड़ो समोसो ॾींदुमि। 30 जो ॾे समोसो हिकिड़ो। ईअं कीअं 30 रुपए में तोखे ॾेई छॾां हिकिड़ो समोसो? मांखे नुक़सान ॾेवी थो। जंहिं ॾींहं ते मांखे नुक़सान ईंदो आहे न राति जो वरी मांखे 2 बजे निंड ईंदी आहे। मूंखे तकलीफ़ ॾियणु चाहीं थो। हाणे रात जो 2 बजे छा पर तोखे 6 महीना निंड न ईंदी। तो जो त पुट हाणे कम पूरो थियण वारो आ। ॾिस त सही मूंखे 30 में समोसो नथो ॾी न, अहिड़ी बददुआ ॾींदो माई सॼे समोसा गायब थी वेंदाई। वॾो आयो आहे बददुआ ॾियण वारो। समोसा मुंहिंजा गायब थी वेंदा। ईअं कीअं गायब थी वेंदा? तूं मथां लथो आ। ॿिया समोसा खणी गिनास। अजू दा भलो थी हणी गिन। मां ॾिठा आहिनि अहिड़ा गिराक। मां घणनि गिराकनि खे संभालियो आहे। तूं जिन बलात कोन्हे जे मुंहिंजा समोसा गायब करे छॾींदे। शिकिल त संभाल पंहिंजी। हिकिड़ो समोसो बचियो आ, इहो बि खणी गिनास। पर हाणे ख्याल सां पकड़जी न पवां। अॼु त कम जवाननि वारो कयो आ। अॼु बस हाणे पेर ढायां। मूंखे धमकियूं ॾेवी थो गीठ जेतिरो थी करे। छा ते फशरी लाती बीठो? छा कंदो पे ते? तोखे जे मोकलियो मां चो पीए जो खीर वठी आ। वञ जल्दी वञ। वञ जल्दी वञ, मेहमान बीठा आहिनि उते। खाली थाल काॾे खई वधो आ? चटणियूं वेचदो वधो आ जा। छो मां ताज़ा समोसा आंदा आहिनि। पहिरियों गिराक खयो। सारा समोसा काॾे कई? थाल त तुंहिंजो खाली लॻो पियो। हा ॾिस त सही। ईअं कीअं मां वरी पंहिंजो थाल खाली खई वधो आ? ओ बोड़े, हिन में मुंहिंजा समोसा रखिया काॾे विया? समोसा गायब थी विया जा। गायब थी विया? अलाए काॾे गायब थी विया? मां वटि समोसनि जो थाल भरियल हुयो। सुबुह सुबुह सां मां ताज़ा समोसा घरां ठाती ईंदो आहियां। हाँ काॾे विया? हे हमरा हिते जेको बीठो हो न इहो मांखे चैलेंज ॾे पियो। चए पियो त 30 जो हिकिड़ो समोसो ॾे न त तुंहिंजा समोसा करे छॾींदुमि गुम। अच्छा केर भरे ॾींदो एतिरो नुक़सान? मूंखे राति जो निंड बि कोन ईंदी। जिद कई हूंदी न तूं, जिद जो नतीजो खाधई। हे तोखे राज जो ॻाल्हि ॿुधायां। इनखे गायबात लॻल आहे। जेको इनसां जिद बहस कंदो आहे तुंहिंजा सामान गुम थी वेंदा आहिनि। ईअं कीअं सामान गुम थी वेंदो आहे? हेॾा सॼा मां समोसा घरां ठाहे आयो हुअमि। मां वेचारो आहियां जेको आहे न रोज़ी पंहिंजी कंदो रहंदो आहे। शाम जो मां छा मुंहुं ॾींदुमि घरनि खे? हे त शुक्र कर मां टाइम सां अची वियो, न त थोड़ी देरि छोकिरो तोसां ॿियो पी आहे। तोसां अॼु वॾो जुट थिया। कहिड़ो जुट थिया? हितां जे मथे जा वार ई उथी पवनि। निभागा मां जे मथे जा वार आहिनि कोन त पोइ उथंदा कीअं वरी? छा थिया मांसां? बाबा हिन के हिकिड़ो ग़ैबाती चक्कर आहे। इंसान जेको ज्यादा बहस कंदो पाणी गुम थी वेंदो आहे। आराम कर समोसो हुयोई। तू समोसो छो खयई? भूख लगी है, खाइण जी शइ आहे। बाक़ी सिंगा छा? खड़ो मनु त चे न। मनु जो आसरो न कर, वो पकड़जी पियो हूंदोई। निभागा खैर जी वाई कढ। हो मनु अची वियो। ॾिस हो अची वियो मनु। वाह जे कई से अॼु थोड़े सां से। वाह जो कैसे हिन पासे ईंदो ई कोन। इन पासे नहीं तो ईंदो वे खायो। चाहे पर रात जो वरी थोड़े के पोइ निंड न ईंदी। वटो वटो खायो। चङो छो जे उतां भॼी आयुमि न त मां बि थी वञा गुम। अबे दादा जे बि तौबा। ॿिए दफ़ा कंहिं बि गिराक खे न छॾींदुमि न ई जिद कंदुमि। मां कारोबार सॼे छॾिया। मोगे जी मार ख़बर न चार।